नफ्स जे तो नमाज न पढ़दा सा एक डी चा साल ही मस्जिद रे को न वराओ नफ्स चवे जिक्र न कर सा जिक्र ही को न कयो नफ्स चवे हराम खात हराम खाने दूजा भगा बिठायो नफ्स जे भेगे बे जो पट को लायो ता पट के लाने दिल अगे तैयार बिठायो याद रखो जवा सबुर हिक वे जी इज्जत कर सको खुतबत हज्जतुल वदा जे अंदर नई जुल्हिज्जा ते ना जुल्हिज्जा ते मदीने वाले आखिरी खुतबे में हज जे अंदर फरमायो तवाजा माल तवाजे हिक बे जे मता हराम हल तवाजो इज्जत हिक बे जे मता हराम हल खबरदार जे करे ता पराओ माल खादवा पराओ माल रिश्वत खाई तब हराम ब्याज सा खाई तब हराम बातिल तरीके सा खाई तब हराम ठुरे करे खाई तब हराम बेजे जमीन ते कब्जा करे पराओ माल खाई तब हराम बेजी इज्जत बे तुझे मता हराम ये न तो जेको अचे उन के तू बेइज्जत करी उन जो तू पटको लाई बेजे इज्जत सा खेदे तुझे मता हराम सुलू सफाई सा पहले अंदर रहनो तो दोस्तों अजीजो मुसलमान भाइयों प्यारी जमा सबोरी उदूर में हज आखिरी वो हज के अंदर खुतबा हज्जतुल वदा के अंदर उम्मत खैयो पैगाम लो अल्लाह दे हर गली पैगाम लो मुर्शिद रोजे धनी रहबर यो पर पैगाम लो असा के मुर्शिद छट धनी बादशाह भी इहो पैगाम लो एक बे जी इज्जत करण सिखो नंढे वॾे जी इज्जत सिखो वॾनि जी इज्जत कयो नंढनि जे मथां शफ़क़त कयो पराए माल जे मथां नज़र न रखो पीसे रोज़े वारे फरमायो फैज़ तॾहिं मिलंदो जॾहिं नफ़्स खे माण्हू कंट्रोल में रखंदो हेरे न्यारो बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह चओ फ़कीर बि त सही फ़कीर आहे न अर्ज़ु कयो क़िबला नफ्स के कंट्रोल में किए कयूं इहो भी तो वॾो मसला न ही हेड़ी मुसीबत आफत नफ्स असां जे अंदर आ शैतान असां खां ॿाहिरि आ सिंधीअ में हिते भी ईअं हूंदो असां जे इलाइक़नि में त ईअं आहे त कंहिं बि ॻोठ में ॿाहिरियों चोर तॾहिं ईंदो जॾहिं घर जो चोर ॻोठ जो चोर हुन सां मिलियल हूंदो इंगे ॿाहिरियों हरी हरू भरू कोन ईंदो कहीं चोरी करण लाइ ज़रूर पंहिंजे ॻोठ मां को न को बदमाश हूंदो को न को ॻोठ जो चोर हूंदो जेको ॿाहिरि सां मुजादा राब्ते में हूंदो पोइ ॿाहिरियों अची हमलो कंदो हिकिड़ो चोर आहे जेको असांजे अंदर में वेठो आहे नफ्स इहो शैतान जॾहिं ॿाहिरां ईंदो आहे त उन जो वास्तो उन नफ्स सां थींदो आहे शैतान सम्झंदा मूं वारो साथी हिन जे अंदर में वेठो आहे पोइ शैतान ऐं नफ्स पाण में कंदा आहिनि इत्तिहाद ॿधी करे पोइ मूं माण्हूअ खे खाइण जी कोशिशि कंदा आहिनि पीसे रोज़े वारे फरमायो इन ॿाहिरे दुश्मन खे जेकॾहिं भॼाइणो अथई त पहिरियां जेको अंदर में वेठो अथई इन ते कंट्रोल कर इन ते कंट्रोल कर त इहो ॿाहिरि सां राब्ते में न अचे जे इहो आयो ॿाहिरि सां राब्ते में त पोइ तोखे घणी घुमाए ॿाहिरि फिटाए करे उछलाए छॾींदा तंहिंजे करे हिन अंदर वारे खे कर कंट्रोल इन जा रस्ता बंदि कर त ॿाहिरि सां राब्ते में न अचे फ़कीर कयो कि भला इन अंदर वारे खे नफ्स खे कीअं कंट्रोल कयूं पाण फरमायो नफ्स उन जो कंट्रोल में हूंदो जेको इहो ईमान रखंदो यकीन रखंदो त मां जिथे बि हुजां मुंहिंजो मुर्शिद मूं सां गॾु हूंदो मां तव्हां खां इहो त कोन थो पुछां त तव्हांजो इहो अक़ीदो आहे या न पर पंहिंजे दिलि खां ज़रूरु पुछिजो त इहो केतिरो असां में यकीन मुस्तहकम आहे जे आहे त पोइ फैज़ भी आहे नफ्स कंट्रोल में भी ईंदो पर जे इहो फिक्र ई कोन्हे सोच ई न आहे असां बसि मोबाइल आई हथ में नेटवर्क हलियो न हलियो अलाए छा मां छा छोकिरा राति जो ॾिसी 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 अखियुनि खां वेचारा नाबीन थियो वञनि न हाणे सही हाणे त फसाद फिल बर वल बर हाणे फसाद जेको आहे शहरनि में त शहरनि में पर ॻोठनि में बस्तनि में वाहननि में भिडनि में जबलनि में जिथे किथे इहो आम थी वियो आहे जेको आहे जिथे आहे इन फसाद जे पुछाए इन ते कर कंट्रोल इन ते कुझु कंट्रोल कयो ऐं पंहिंजी अक़ीदत पंहिंजे मुर्शिद सां मज़बूत कयो त इंशाअल्लाह हिते बि फैज़ मिलंदो त अॻिते बि फैज़ मिलंदो जॾहिं मुर्शिद खे पाण सां गॾु सम्झणो आहे चओ सुभान अल्लाह मुर्शिद गॾु आहे त पोइ मदीने वारो त मुर्शिदनि जो बि मुर्शिद आहे चओ सुभान अल्लाह
भाभी ॿुधा था न वहाबी देवबंदी तबलीगी जमात वारा इन्हनि जो वॾो हिकिड़ो गुरु आहे छो त इन्हनि खे घणो मुसीबत इहा हूंदी आहे हुजूर खे हाज़िर नाज़िर था मञो अब हाज़िर नाज़िर मञूं था उनजो मतिलबु इहो आहे त हुजूर जो जिस्म मुबारक आहे मदीने में ऐं पूरी काइनात सरकार जीअं साम्हूं आहे साईं ॾिसण वेठो